कोरोना का बचाव बलूचिस्तान में अज खां 2 हफ्तन जे लाइ लॉकडाउन जो फैसलो। बलूचिस्तान जी हुकूमत हिफ़ाज़ती कदमन तहत कोयटा ऐं सॼे सूबे में शहरन जे कंहिं बि क़िस्म जी चुरपुर मज़हबी ऐं समाजी समेत हर क़िस्म जे तक़रीबन ते पाबंदी लागू करे छॾी आहे। कोरोना वायरस सबब रिटायर्ड शख्स सिंध जे वॾे वज़ीर खे फंड लाइ 10 लाख रुपया ॾेई छॾिया। कोरोना वायरस जी वबा खे मुंहुं ॾियण लाइ 88 सालनि जी रिटायर्ड शख्स सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे 10 लाख रुपयनि जो चेक ॾेई छॾियो। सखर जे लेबर कॉलोनी में कायम करतीना सेंटर ते तरसियल 1060 ज़ायरीन जो टेस्टूं मुकम्मल। मेडिकल रिपोर्ट में आजा करार थियल माण्हुनि खे अॼु खां मरहलेवार घरनि तरफ़ वञण जी इजाज़त ॾिनी वेंदी। सिंध सरकार डॉक्टरनि सां मुशावरत बाद खेनि अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। ऐं हालाणीअ में पुराणे संगावती तकरार तां लाशारी बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो, 4 ॼणा क़तल। जवाबी फेरिंग में 2 हमरियावर पिणु क़तल थी विया। वाक़े जो इतला मिलण बाद हालाणी पुलिस, खानेवान कंडियारो पुलिस, मोहब्बत पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।